ब्यूरो चीफ वसीम इकबाल जेकाबाद में माल वापारी का 24 लाख रुपया फुरमजा मते गोली हणी करे जख्मी करे छॾियो। सिविल लाइन थाणे जे शिकारपुर नाका वट मोटरसाइकिल ते सवार 5 हथियार बंदन वापारी जाफर टालाणी खे फुर कई। हथियार बंदन 24 लाख रुपया फुर करण खां पोइ मज़ा मते गोली हणी वापारी खे जख्मी करे छॾियो। जख्मी थियल वापारी खे सिविल अस्पताल आंदो वियो जिते तिबी इमदाद ॾिनी पई वञे। बैंक मां रक़म कढाए माल पिड़ी वञा पियो। 5 हथियार बंदन फुर कई आहे। जख्मी थियल वापारी घणा फुरियो? 24 लख। छा कंदा हो तव्हां? वापार कंदा हो माल जो? केरो पान? छा नालो थी? जाफर खान। जाफर खान काथे वेठा हुआ? हाजी अब्दुल्ला शरीफ जी आकिलपुर। हाजी अब्दुल्ला शरीफ है। हाजी अब्दुल्ला शरीफ। ता काथों अचो पिया? काॾे वञो पिया? बैंक को निकतो? काॾे वञो पिया? पीड़ी ते वञो पिया। काथे फुर कयो? शिकारपुर नाको। शिकारपुर नाके पर 154 अच्छा।